पैदल मसूद साहब जिनके गुलदस्तो पेश कंदा। माशूक मंगे की गुजारिश है कि साईं अमजद अली शाह साहब जिनके अजरक जो तोहफो पेश कर। आने आऊं गुजारिश कयां तो कराची सोशल फोरम के रूहनुमा मरकजी सदर नौजवान बासलाहियत जंहिंजे मेहनतुनि काविशुनि कोशिशुनि सां अॼु हिते ही प्रोग्राम मखदूम विलेज शाह इनायत ऐं खोड़ सारा ॻोठ सिंधी हटाईंदड़ उन शख़्सियत खे साईं महबूब अली अब्बासी साहिब जी गुज़ारिश आहे त हू अवां सां चंद लफ़्ज़ करनि। साईं महबूब अली अब्बासी साहब। मेहरबानी ज़ाकिर। अॼु आउं हिते आयल महिमाननि ऐं ख़ुसूसन साईं बैदल मसूद साहब जो इंतहाई शुक्रगुज़ार आहियां जंहिं अॼु हिते असांखे ॾियारे जे हवाले सां शाम जे हवाले सां टाइम ॾिनो, असांखे शरफ़ बख़्शियो उन पंहिंजी शख़्सियत सां। आउं हिते आयल महिमाननि साईं बैदल साहब जे लाइ ही लफ़्ज़नि सां आउं पंहिंजनि लफ़्ज़नि जी शुरूआत कंदुसि ऐं जेका मुंहिंजी बैदल साहब सां ज़िंदगी जी पहिरीं मुलाक़ात हुई तक़रीबन 90 जे दौर में जॾहिं असांजी उमिरि जवानी वारी हुई, बैदल साहब खे मूं डाओ मेडिकोस वारनि दोस्तनि प्रोग्राम रखियो। उन वक़्तु जो ताजमहल होटल अॼु जो एजेंट प्लाज़ा उते मूं गज़ल ॿुधो, शाइरी ॿुधी ऐं उतां मुंहिंजी हिकु रूहानी वाक़िफ़ियत थी जेका रूहानी वाक़िफ़ियत अॼु क़ाइमी क़ाइमु आहे ऐं इंशाअल्लाह ज़िंदगी भर क़ाइमी क़ाइमु रहंदी। उहो लफ़्ज़ ही आहे जेका महफ़िल हिन मुलाक़ात पहिरीं अॼु बि जेका मुलाक़ात आहे उहे लफ़्ज़ बि मूंखे यादि आहिनि। उहो शेर उहा गज़ल ऐं साईं खे पंहिंजी फरमाइश एडवांस में करे थो छॾियां जिन साईं जन अचनि तो ॿुधाईंदा तो ताईं पहुता मुंहिंजे नेणनि जा सारा थक लही विया, तो ताईं पहुता मुंहिंजे नेणनि जा सारा थक लही विया, तुंहिंजो नाम लिखी ॾिठुमि, तुंहिंजो नाम लिखी ॾिठुमि मुंहिंजे हथड़नि जा सारा थक लही विया, तूं जीअं आहीं शहर में, तूं जीअं आहीं शहर में सभिनी रस्तनि जा सारा थक लही विया। साईं बैदल मसूद साहब जी शख्सियत क़ौमी इनक़िलाबी ऐं सूफ़ी शख्सियत जो मालिक आहे। छो त साईं जी शख्सियत हिकिड़ो दौर जेको इनक़िलाबी दौर हुयो जॾहिं साईं जी कम्युनिस्ट सियासत खां वठी उहा जदोजहद हुई ऐं साईं जो हिकिड़ो दौर आउं सम्झां थो क़ौमी दौर बि आहे जेको हींअर हले थो। साईं क़ौमी राग सां पंहिंजे आवाज़ सां पंहिंजे सुरीले आवाज़ सां सुरनि सां सॼी क़ौम खे जाॻायो आहे ऐं जेको कमु अॼु बि हू पंहिंजे इन क़ौमी फ़र्ज़ सम्झी करे पियो। ऐं आउं सम्झां थो त बैदल साहब जेकी शख़्सियत में हिकु सूफ़ियत हिकु इंसान ज़ात सां मोहबत जो हिकिड़ो पहलू बि आहे। बैदल साहब खे आउं उन मुलाक़ात खां पोइ वरी जे सचल ॻोठ में खोड़ सारियूं ॻाल्हियूं मुंहिंजो इनायत साहब करे विया आहे, छो जो असांजी घणी मुलाक़ात बैदल साहब सां सचल ॻोठ में ई रही आहे। इलेक्शन जे दौर में अदी बिना पे काउंसलर टाउन ते ही वो हिकिड़ो दौर आहे असांजो गॾियल जदोजहद जो दौर आहे जेको सचल ॻोठ जी हिकिड़ी तारीख़ आहे। जंहिं वक़्तु साईं बैदल साहब खे बिल्कुलु साॻियूं शयूं असांजो बंदूक खणंदे ॾिठोसीं, ॿुहारी ॾींदे ॾिठोसीं। अॼु बि सचल ॻोठ जे अंदरि जेकी बि तव्हां पौधा ॾिसो पिया उहे गॾिजी बैदल साहब असां सां उहे पौधा लॻाया अॼु जेके उहा वण थी विया आहिनि ऐं उनजी ग्रीनरी असां तव्हांजे साम्हूं आहे। त ही बैदल साहब जो हिकिड़ो तमामु घणो रोल आहे, किरदारु आहे
ऐं वो जेको तबियत में अॼु बि जेका हुन में आहे ऐं गैर मुतनाज़िया शख़्सियत आहे। सभिनी माण्हुनि खे क़ाबिल क़बूल आहे ऐं सभु माण्हू साईं खे क़ाबिल क़बूल आहिनि। हीअ साईं जी तमामु घणी शख़्सियत आहे ऐं तमामु घणो वधीक टाइम कोन वठंदो छो जो ॿिया दोस्त बि आहिनि। उन हवाले सां बेदर शाह जी शख़्सियत ते ऐं ना चीज़ वधीक कोन थो ॻाल्हायां। साईं जन वेठा आहिनि, दोस्त वेठा आहिनि, एजाज़ साहब वेठो आहे, इमदाद हुसैनी साहब वेठा आहिनि, अभी बीना आहे, डॉक्टर जावेद गाज़ी आहे, उहो तमामु बहितर ॻाल्हाईंदा।